नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी तालुके में थींदड़ गिस्टा जे इलेक्शन में हिक ई ग्रुप जे ॿिनि धुरनि हिक ॿिए जे मुखालफ़त में फार्म जमा कराए वरिता आहिनि। शहबाज़ पैनल जी अॻुवाणी ज़ुल्फ़कार अली बुर्दी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे पैनल जो नालो शहबाज़ पैनल आहे, जेको पहिरियों भेरो इलेक्शन विड़ी रहियो आहे। पहिरीं आयल तालुके जे उहिदेदारनि को बि ॿूटो न ॿारियो आहे। इन लाइ असीं मैदान में लथा आहियूं। उमेद आहे त शफ़ाफ़ इलेक्शन थींदी ऐं कामयाबी माणींदासीं। असांजो साथ उस्ताद अॻुवाण हाजी अशरफ ख़ासकेली सां गॾु अॻे बि रहियो ऐं हाणे बि आहे। हिन सिलसिले में उस्ताद अॻुवाण अब्दुल रूफ़ सोलंगी जो चवणु आहे त असांजो अल फतेह पैनल फतेह माणींदो। असां अॻु बि उस्तादनि जी ख़िदमत कई आहे, हाणे बि कंदासीं। मुखालिफ़ धुर पहिरियों भेरो मुक़ाबले में आई आहे। हमेशह बिना मुक़ाबले उहिदेदार चूंडिया वेंदा हुआ। इंशाअल्लाह उमेद आहे त कामयाबी माणींदासीं। हिन वधीक चयो त मरकज़ी अॻुवाण हाजी अशरफ ख़ासकेली जेको हुकुम कंदो असां ईअं कंदासीं। होॾां भरिया तालुके जे गिस्टा इलेक्शन कमेटी जे चेयरमैन अब्दुल रहीम गांगरो मेंबर शाहिद हुसैन विस्तड़ो पंहिंजे मौक़िफ़ में ॿुधायो त इलेक्शन कमेटी जे ऑफिस में अॼु आख़िरी तारीख़ ते ॿिनि धार धुरनि फार्म जमा कराए वरिता आहिनि। तालुके में वोटरनि जो कुल तादाद 123, टोटल यूनिट 29। इलेक्शन कमेटी जो इजलास सुभाणे थींदो, जंहिं बाद इलेक्शन 17 नवंबर ते थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।